जी नाज़रीन, इबरत टेलीविज़न जे ॾिसण वारनि खे इंतिहाई अफ़सोस ऐं ॾुख वारी ख़बर पहुचाए रहिया आहियूं त सिंध जो नाले वारो लेखक मुतरजम दानिश्वर नामियारो अदीब वलीराम वल्लभ अॼु हैदराबाद में देहानत करे वियो। संदसि अग्नि संस्कार अॼु हैदराबाद में मदद अली विलेज हालानाके में कयो वियो। नज़र विझूं था नामियारे अदीब दानिश्वर वलीराम वल्लभ जे ज़िंदगीअ ते। हुन पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरा ई किताब लिखिया ऐं संदसि विछोड़े ते अदीबनि, दानिश्वरनि, शाइरनि, सहाफ़ियुनि, कलमकारनि गहरे ॾुख जो इज़हार कंदे पोयनि सां दिली ताज़ियत जो इज़हार कयो आहे। नामियारो अदीब वलीराम वल्लभ जी ज़िंदगीअ जो मुख़्तसिर ख़ाको कुझु हिन रीति आहे त वलीराम वल्लभ 16 मार्च 1944 ते थरपारकर जे शहर मिठीअ में केवलराम लोहाणू जे घर में जनमु वरितो। पाण प्राइमरीअ जा 3 दर्जा मुख़्तलिफ़ हंधनि ते, बाक़ी मैट्रिक लोकल बोर्ड स्कूल मिठीअ में पढ़ियो। इंटर सचल कॉलेज मां ऐं MA उर्दूअ में सिंध यूनिवर्सिटीअ मां कयाईं, जॾहिं त MA सोशियोलॉजी ऐं मास कम्युनिकेशन में बि कयाईं। वलीराम वल्लभ पेशे जे लिहाज़ खां पाण सिंध अलाजीअ में मुलाज़िम हुयो। उन दौरान ई 1974 खां अॻु सिंधी अदब में छपियल तर्जुमनि जो तहक़ीक़ी जाइज़ो जे मौज़ूअ ते PhD करण जी इजाज़त घुरियाईं, पर नौकरीअ तां मोकल न मिलण करे ईअं न करे सघियो ऐं सिर्फ़ MPhil करे वरिताईं। 1962 धारे हिन गुजराती ॿोलीअ जे कहाणीकार दोमेक दो जी कहाणी बिश्त ऐं दोज़क तर्जुमो कई, जेका टिमाही महिराण में छपी त काफ़ी हौसला अफ़ज़ाई थियसि, जंहिं बाद लाॻीतो लिखंदो ऐं तर्जुमो कंदो रहियो। वलीराम वल्लभ सिंधी अदब खे तर्जुमे जे सूरत में 10 ग़ैर मुल्की नाविल, 7 कहाणियुनि जा मजमुआ ऐं हिक शाइरीअ जो मजमू ॾिनो आहे। उन खां सवाइ ॾहाको खान मुख़्तलिफ़ किताबनि ऐं रिसालनि जे तरतीब पिणु ॾिनाई। केतिरनि ई अदीब दोस्तनि जे किताबनि जा मुहाग, केतिरनि ई परॾेही अदीबनि जा इंटरव्यू तर्जुमो करे बि शाया करायाईं। वलीराम वल्लभ खे इल्मी अदबी ख़िदमतुनि जे मञता में 2003 में प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवॉर्ड ॾिनो वियो। खेसि 2 भेरा अक़लियती लेखक जे करे पाकिस्तान जे अक़लियती वज़ारत पारां 50,000 रुपयनि जी रोक रक़म इनाम तौरु मिली चुका आहिनि। वलीराम वल्लभ जूं कयल इल्मी अदबी ख़िदमतूं किताबनि जी सूरत में मौजूदु आहिनि। संदसि कुझु किताबनि ते नज़र विझूं था। संदसि शाइरीअ जो किताब उॾारूं आकाश शाया थियल आहे। ज़िंदगीअ जो कपियल हिकु टुकड़ो, कहाणियूं बिश्त, दोज़क ऐं ॿियूं कहाणियूं, हिंदुस्तानी कहाणियुनि जो तर्जुमो, गद्दार कृष्ण चंद्र जे नावल जो तर्जुमो, सीता हरण कुरतुल्लीन हैदर जे नावल जो तर्जुमो, बंद दरवाज़ो अमृता प्रीतम जे नावल जो तर्जुमो, 3 दुनिया जूं कहाणियूं तर्जुमो, थकल सुरेत इटलीअ जे कहाणियुनि, अल्बर्टो मोरेविया जे कहाणियुनि जो तर्जुमो, ॿार सिंधी कहाणीअ में ॿाराणो अदब, सदा सावा पन सवानही मज़मूननि जो मजमू बि शाया थियल अथसि। धारियो अल्बेर कामियो जे नावल जो तर्जुमो कयल अथसि। पोएं पहर जा पांधीअड़ा कुरतुल्लीन हैदर जे नावल जो तर्जुमो कयईं, जेको शाया थियल आहे। इक़बाल अहमद नदीम कासमी जे किताब जो तर्जुमो कयल आहे। सिंधी कहाणी यानी सिंध कहाणी केवल मलकाणीअ जे किताब जो तर्जुमो कयल आहे। भगवत गीता जो इबियास सार देसाई ऐं बोस जे किताब जो तर्जुमो, मन जी शांति हिंदी किताब जो तर्जुमो, कविता फुलवारी परॾेही शाइरीअ जो तर्जुमो कयईं। मिठड़ा भाउ कहाणियूं बि शाया थियल आहे। ज़िंदगी से खणा हुआ टुकड़ा, ज़िंदगी से कटा हुआ टुकड़ा वलीराम वल्लभ जे इंटरव्यूअनि ऐं कहाणियुनि जो उर्दू किताब शाया थियल आहे। यादूं, मुलाक़ातूं ऐं कुझु इबियास मज़मून बि शाया थियल आहिनि। कहाणी हिननि जे अमरता प्रस्ती पंजाबी नावल जो तर्जुमो कयल आहे। छितन कुतन जो मसीहा सर्वेश्वर दयाल सक्सेना जे हिंदी नावल जो तर्जुमो कयल आहे। एना करीना लेव टॉल्स्टॉय जे रूसी नावल जो तर्जुमो कयल आहे। सुमेल पाई सर्वेश्वर दयाल सक्सेना जे हिंदी नावल जो तर्जुमो कयल आहे। कारो किताब आबिद सूतीअ जे हिंदी किताब जो तर्जुमो कयल आहे। अमरीकी ऐं लातीनी अमरीका जूं कहाणियूं, नैण तारा ॿियूं कहाणियूं उर्दू ऐं हिंदी कहाणियूं, यूरोपी कहाणियूं, ॾूर ओभर जूं कहाणियूं, लोए शमशेल हैदीअ जे शेरी मजमूए लाट जो उर्दू तर्जुमो, कविता फुलवाड़ीअ तर्जुमो तरतीब ॾिनल आहिनि। ज़िंदगीअ जो हिकु कपियल टुकड़ो ऐं ॿियूं कहाणियूं जे नाले सां बि किताब मार्केट में आयल आहे।
मूं वटि न का पेती न को कुल्फ कुंजी भगत खेमचंद आसानी जो आतम कहाणी जे मारुनि मूडे मुका हिंदई सिंध जे लेखकनि जा ख़त सनिहड़ा धीअरनि जा ख़त मुखा मेलो इंटरव्यूज़ जानवरनि जे अजीब दुनिया बाबति बि किताब शाया थियल आहे। वलीराम वल्लभ हाणे असां खां विछड़ी वियो आहे। संदसि यादूं असां वटि हमेशह लाइ मौजूदु रहंदियूं। इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशन जे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी फीडरल काउंसिल जे मेंबर अॻूणे MNA काज़ी असद आबिद नामियारे अदीब वलीराम वल्लभ जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार कंदे पोयरनि सां दिली ताज़ियत जो इज़हार कयो आहे। पाकिस्तान फीडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे असिस्टेंट सेक्रेटरी ख़ालिद खोखर, हैदराबाद प्रेस क्लब जे सदर लाला रहमान समूह, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इकबाल मला, सेक्रेटरी जनरल जे प्रकाश मोराणी, ख़ज़ानची जानी ख़ासकेली, कामरेड सखी मोहम्मद रमज़ान ख़ासकली, यादगार कमेटीअ जे चेयरमैन ग़ुलाम हुसैन ख़ासकली, सेक्रेटरी जनरल दीदार शाद गोपांग समेत सिंध जे अदीबनि दानिशवरनि समेत सिंधी अदबी संघ जे सेक्रेटरी ताज जोयो ऐं ॿियनि इल्मी अदीबनि दानिशवरनि समूरी सिंध ऐं हिंद जे अदीबनि नामियारे अदीब वलीराम वल्लभ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे संदसि विछोड़े खे अदब जी दुनिया में वॾो ख़ाल क़रार ॾिनो आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इबरत न्यूज़, हैदराबाद।